अज़ीज़ान गिरामी, असां मुस्लमान ॾाढो कमज़ोरी जो हाल आहियूं यार। असां मुस्लमान ॾाढा कमज़ोर हाल थी पिया आहियूं। रब ताला असांजे हाल ते रहम करे। पर अल्लाह तो फरमाए त इन अल्लाह ला युगय्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअनफुसिहिम। अब हाणे मौसम गर्मी में थी अचे। अॻे सियारो हूंदो त चवंदासीं पिंडाल बंदि कयो त सीउ न थिए, ऐं हाणे चवंदा त हे बि हटायो त हवा लॻे, फरहत थिए। पर जेकॾहिं बंदि पिंडाल में अंदरि वेठा हूंदासीं त हवा ईंदी न ईंदी। हे हटाइणो पवंदो, कनातूं केराइणियूं पवंदियूं, पखा खणी हलाइणा पवंदा, तॾहिं हवा ईंदी। अल्लाह तो फरमाए त बाना जेसिताईं तूं पंहिंजो हाल न बदिलाईंदे मां न बदिलाईंदो न। बिज ज़मीन में तूं विझ त मां पोइ फुटायांसि, पाणी तूं हिते हारे त मां सावक पैदा कयांसि। बाक़ी तूं ज़मीन में बिज ई न विझ, पोइ तुंहिंजी कणक फुटंदी, तुंहिंजियूं सारियूं फुटंदियूं। अल्लाह तो एतिरो कमु तोखे करिणो आहे, घटि में घटि कमु तूं कर, वधि में वधि अल्लाह तो कमु मां कंदो। तंहिंजे करे अज़ीज़ान गिरामी, कदम ख़ैर ऐं भलाई में तोखे असांखे खणणो आहे, बाक़ी मंज़िल ते पहुचाइण अल्लाह जो कमु आहे। हे मुस्लमान जे मुल्क जो हाल आहे। अबा शादियुनि में गाॾियूं ॾिठियूं अथव जिन जे मथां इको साउंड लॻल हूंदो आहे, उहे पोइ शादियुनि में क़ुर पढ़ंदा वेंदा आहिनि। भला असांजा नात खान मौलूद पढ़ंदा वेंदा आहिनि, भला कंहिं साईं खां तकरीर कराईंदा आहिनि। छा हूंदो आहे? राग भला, इज़त वारा, सुठो कलाम, शराफ़त वारी ॿोली, कि न बेहूदा, बेहया, बेग़ैरती। मां अहिड़ा अखर थो ॿुधायां जो सच मूंखे यादि थो अचे त अॼु बि मुंहिंजी रत थी कचे। पनो आख़िर में मां ॿुधा अचनि जे इहो रागी न हींअर जीअर हुजे त हीअं फठी मुंडी मरोड़े ऐं पोच लियासीं, जो जीअं चुरण जहिड़ो न रहे। अहिड़ो पियो कमीनो ॻाल्हाए। ऐं जेके इन खां वधीक बेग़ैरत हलाइण वारा, उहे जेके गाॾियूं वठी आहिनि, पूरी नौजवान न्याणियुनि जूं कतारूं गाॾियुनि जूं, उन्हनि खे ॿुधाईंदा पिया वञनि, मां अछे ॾाढ़ी वारे कुराड़े खे शर्म पियो अचे ॿुधी। ऐं उन ज़ाइफ़ां सां ॻाल्हाईंदो वञे, उहो ॻाइणो कंजर, उहो हुन सां ॻाल्हाईंदो वञे, ऐं हो माण्हू बेग़ैरत हलाईंदा वञनि। अल्लाहु अकबर। रेल स्टेशन जे भरिसां बीठो हुउमि, उहे गाॾियूं लॻियूं पने आकिल में, न्याणियूं खे वञनि पियूं बुरकनि सां, ऐं ॿिया कमबख़्त स्कूटर ते वरी उन्हनि खे हुन राग ते इशारा ॾींदा वञनि। अब कॾहिं हिननि राग जे लाउडनि खे बंदिश थींदे ॿुधो अथव? पुलिस अॻु दम झले, मुस्लमान पुलिस, हे जेके आबिद ज़ाहिद असांजा जेके ऑफिसर आहिनि, जंहिंजो निर्णय घसी वियो आहे सजा ॾेई, हराम खाई खाई हिन जा पेट दुहल थी विया आहिनि। इन्हनि खे कॾहिं हिन बेग़ैरती खे रोकी ॾिठो अथव? कॾहिं हिननि बेग़ैरतनि खे जेके नाप बेपर्दे रंडियूं नचंदियूं थियूं अचनि रोडनि ते, इन्हनि खे कॾहिं ॾिठो अथव? रोकी दे। बाक़ी अचे अचे रोकबो त क़ुर जे आवाज़ खे रोकबो, लाउड बंदि कयो, क़ुर छो था हलायो? इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मुस्लमानो, इहो हाल तव्हां आहे असांजो। त हे केरु थींदा आहिनि? हे त तुंहिंजे असांजे टकनि ते पलजंदड़ मुलाज़िम आहिनि। पर हिन में गुनाह तुंहिंजो ऐं असांजो आहे, जो असां उन्हनि माण्हुनि जी चूंड न कई आहे जेके असांजे क़ुर जे आवाज़ खे मथे कनि। असां चूंड कई आहे अमेरिका जे पुठियुनि जी, असां चूंड कई आहे इंग्लैंड जे थोकनि जी, असां चूंड कई आहे जर्मनी ऐं पंहिंजो यहूदियुनि ऐं नसारनि जे एजेंटनि जी। पोइ ज़ाहिर आहे उहे ईअं कंदा, तुंहिंजे क़ुर जे आवाज़ खे वधाईंदा, इहे बेग़ैरती वधाईंदा, इहे चवंदा त स्कूल में ॻाइण वॼाइण। मुंहिंजे फोन में मैसेज पिया अचो त मां खोले ॾेखारियां। स्कूल में पहिरें खां वठी 5 ॾहें दर्जे ताईं ॿारनि खे दोहलो ॻाइणु सेखारणो, माना मंगरहाण जा फर्क़ करे छॾियो। इहे हुकुम हलंदा इन्हनि खदलनि हुकुमराननि जे चूंड ते, जेके तूं असां चूंडे वोट ॾेई नची कुॾी अधमुआ थी, ऐं चवंदा आहियूं फलाणो जीए फलाणो जीए फलाणो जीए। उहे जीअनि पर तूं मर। न तुंहिंजी गैरत बचे, न तुंहिंजी इज़त बचे, न तुंहिंजो ईमान बचे, न तुंहिंजो नंग बचे, न तुंहिंजो माल बचे, कुझु बि न बचे। तूं ज़िंदाबाद जीए जीए में ख़ुशि हो। तंहिंजे करे मुस्लमानो कुझु अखि फटियो, कुझु होश कयो। हे ॻाल्हियूं जेके अथव चरनि जूं ॻाल्हियूं न अथव। कंहिं ॾींहुं होश ईंदो पोइ ॿुधंदव, पोइ मथां रुॻो आङुरियुनि में चक हणा पवनि। उन खां अॻु में कुझु अमल कयो, कुझु सोचो। अहिड़ो इनक़िलाबी कदम खणो जो हे जेके इहे ज़ालिम ऐं काफ़िर सिफ़त हुकुमरान आहिनि, इन्हनि जो रस्तो रोकणु तव्हां मुस्लमाननि जो कमु आहे। इन्हनि वोटनि महिल सभु तव्हां खां विसरी वेंदो आहे। इलेक्शन में जेकॾहिं को दीनदार को आलिम बीहंदो आहे त तव्हांखे यादि ई न ईंदो आहे। बसि पोइ माइटियूं मिटियूं सरदारियूं सभु इहो लॾे जो लॾो, यहूदियुनि जा एजेंट ईअं गरम थी वेंदा आहिनि। पोइ किथे पैसा किथे ईअं, पोइ जेकॾहिं पैसनि ते थो विकारे त पोइ त रंडी भली नथो खाऊं। पोइ हिकिड़ो जो मोत वारो टोप वारो पटके वारो वॾो सरदार हुजे, लठ सरदार हुजे, उहो जो 4 टकनि ते विकामे त पोइ त हिन खां रंडी भली आहे न। उहा त 4 टका वठी पंहिंजो पेट थी पाले न। तो कहिड़ो कमाल कयो जिथे क़ुर जो बि रस्तो रोकी, इस्लाम जो बि रस्तो रोकी, ऐं पोइ पाण खे मोतबर थो चवई। तंहिंजे करे मुस्लमानो कुझु किरदार कयो, मतां सुभाणे क़बर में रत जा ॻोढ़ा रोइणा पवंदा।
तंहिंजे करे सोचे सम्झी कदम खणो। इन्नमा अमालुकुम उम्मालुकुम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे तुंहिंजा ई अमल तुंहिंजा हुकुमरान हूंदा आहिनि। जहिड़ा अमल कंदे, जहिड़ा ठप हणंदे, हुकुमरान ओड़ा थींदे। जे ठप हणंदे किताब ते आलमनि खे चूंडींदे, अलाह वारनि खे चूंडींदे, त इंशाअल्लाह आवाज़ क़ुरान जो बुलंद हूंदो। अॼु बि तुंहिंजे इस्लाम ऐं क़ुरान खे हज़रत मौलाना फज़लुर रहमान ते हिकिड़ो झंडो खयूं, आवाज़ खे बुलंद कयूं बीठो आहे। हिकिड़ो माण्हू आहे, अलाह तो फरमाए त दिल न लाइ, इन इब्राहिम कान उम्मह, तव्हां वटि हिकिड़ो तरीक़ो आहे। हिकु इब्राहिम अकेलो हो, काफ़रनि जे सॼे टोलनि सां मुंहुं ॾिनई, बाहि में विधऊं, तॾहिं बि अलाह हुनखे न साड़ियो। पर अज़ीज़ो, तव्हां असां त ॾोही आहियूं, जॾहिं इस्लाम जे ख़िलाफ़ ॿियनि ते ठप हणंदा आहियूं न, त इहो कुफ्र ते ठप अथव। ख़बरदार मुस्लमान, मतां सुभाणे पंहिंजो पाण खे सम्झे त मूंखे न कंहिं मौलवी चयो मुला ॿुधायो, हे अलाह जे क़ुरान जो जलसो आहे ऐं मजमा आहे, ज़मीन आसमान कख पन शाहिद थींदी जेकॾहिं हिन जी ख़िलाफ़ वर्जी कॾहिं अज़म करे छॾ। जेकॾहिं उलमा तुंहिंजे दर ते अचनि त उहे तुंहिंजे दर ते न अचनि, तूं उन्हनि जे दर ते वञे त असां तव्हांखे वोट ॾींदासीं, इंशाअल्लाह तव्हांखे कामयाबु कंदासीं। अज़ीज़ान खे मरी क़बर में वेंदे यार, उते न को अमीर हलंदी न कबीर हलंदी, तुंहिंजे जनाज़े में कोन ॾेई, तुंहिंजो जनाज़ो बि बेचारी दे मुला निमाज़ बि उहे पढ़ंदई, क़बर ते हली ख़त्मो बि उहो चवंदई, इहो कोन ईंदी ऐं अंदरि क़बर में हे क़ुरान हलंदी। तंहिंजे करे ख़बरदार, हिन क़ुरान खे न विसारजांइ, इहो मुंहिंजो अखर कन में हिन में माणे ऐं दिलि में रखी छॾ। अलाह ताला असांखे सचो मुस्लमान बणाए। अलाह तो फरमाए त यौम नहशुरु मिन कुल्लि उम्मतिन फौजा, क़यामत जो ॾींहुं थींदो, सभिनीनि खे असां धार धार कराईंदासीं, के ॻाढ़नि झंडनि जा, के सावनि झंडनि जा, के फिलाणनि झंडनि जा, पर मोहम्मद रसूलुल्लाह जे झंडे वारा ईंदा इंशाअल्लाह। हज़म करे छॾ, कसम खणी छॾ अलाह सां, त इंशाअल्लाह हिन झंडे जा ईंदा। अलाह तो क़यामत जो ॾींहुं सभु असां टोला जमा कंदासीं, जेके असांजे आयतुनि खे कूड़ो था कनि, हर हिक खे धार कंदासीं। हदीस शरीफ़ में आहे त जेके गद्दार इस्लाम ऐं दीन जा आहिनि, उन्हनि खे झंडो पोयों हणंदासीं। हदीस शरीफ़ बुखारी जी हदीस अथव। हर हिकु माण्हू खे हुनजे गद्दारी आहे, जेॾो वॾो गद्दार त बांस जे लकड़े में झंडो, हो माशर जो सभु मैदान ॾिसनि, पर हे झंडो अथई मोहम्मद रसूलुल्लाह तुंहिंजे हथ में हूंदो। पर त क़यामत जे ॾींहुं हर हिकु ईंदो, हर टोले खे धार कंदासीं, को कंहिं सां गॾिजी न सघंदो, छो त हिते गॾिजणो अथई त हिन सां गॾु, छो त हे अलाह जे क़ुरान जे लाइ जमात आहे। बिल्कुलु हिन जो इहो आहे त अलाह जे ज़मीन ते अलाह जे क़ुरान ऐं निज़ाम खे नाफ़िज़ करणो आहे। अलाह तो फरमाए पोइ क़यामत जे ॾींहुं जॾहिं हिननि खे धार धार कंदासीं, पोइ पुछंदासीं त तव्हां असांजे क़ुरान खे, असांजे आयतुनि खे कूड़ो कयो हो, ॿुधायो भला, न त तव्हांखे कहिड़ी ख़बर हुई, छो न पिया क़ुरान खे मञो। अबा कुझु हिते क़ुरान खे जवाबु ॾींदासीं त अलाह खे उते कहिड़ो जवाबु ॾींदासीं। तंहिंजे करे हिते क़ुरान खे जी कर, पोइ चवंदे रब मां जी कयो। ठीकु आहे, तूं जीअं इन जी करण सां छा थींदो, तुंहिंजी न करण सां छा थींदो, अलाह जे क़ुरान खे कुझु न थींदो। पर हिकिड़ो वाक़ियो तुंहिंजे ऐं मुंहिंजे लाइ सबक़ जे लाइ इबरत ज़रूरु आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं निमरूद जी बाहि में साड़नि पिया, त बाहि ॿारण वक़्तु ॿिनि जानवरनि जो किरदारु आहे, हिकिड़े पखीअ जो, हिकिड़े जीत जो। जीत थी सांडो, किरड़ी जेके घर में हूंदी आहे, हिकिड़ो इन जो किरदारु आहे। जॾहिं काफ़र बाहि पिया ॿारनि त किरड़ी डुकंदी आई, अचे फूकू ॾिनई त बाहि ॿारियां त इब्राहिम सड़े। ऐं वरी कणछी पखी ॾिठो, कारो नंढड़ो बा, कणछी पखीअ खे ख़बर पई त बाहि छो था ॿारनि, चई त इब्राहिम नबीअ खे साड़ीदार, चई त मां कीअं थी चुप करे वेहां, भॼंदी वई पाणीअ जे चश्मे में चोंब भरे अचे मथां भरे। अबा जाते कंबर खां शहदाद कोट ताईं काठियूं पियल हुजनि, इन मॾियुनि काठियुनि खे बाहि लॻे, कणछी जी चोंब सां विसंदी। पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, सांडे सां तव्हांजी मोहबत आहे, भला कणछी सां दुश्मनी अथव, कॾहिं कंहिं कणछी मारी आहे? असुल न, कंहिंजी बि दिलि न घुरंदी आहे त हुनखे ॿार बि तव्हांजो ॻोल्हे न हणंदो आहे, छो त अलाह ताला हुनजे मथां मोहबत विझी छॾी, छो त हुन अलाह जे नबीअ जे बाहि जे मथां चोंब जी पाणी जी चोंब वारी, ऐं हुनजे फूक सां बाहि न मरी, पर दुश्मनी जो इज़हार कई। अलाह ताला क़यामत ताईं लानत जो ठपो हणी छॾियुसि। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में लछड़ी पई हूंदी, जेका सांडो किरड़ी घर में ईंदी त हुनखे इन सां मारींदा, हुनजे मथां क़यामत ताईं लानत पइजी वई। तंहिंजे करे तुंहिंजे मुंहिंजे फूक खे तूं नंढो न सम्झ, उहा इस्लाम जी बाहि विसे इस्लाम जे ख़िलाफ़, या इहो ॾीओ ॿरे या न ॿरे, पर इहा कणछीअ जे चोंब वांगुरु तुंहिंजी चोंब इंशाअल्लाह क़यामत में तोखे खटाईंदी। हज़म करे छॾ इंशाअल्लाह, इस्लाम खां सवाइ ॿिए सां हथ न मिलाईंदो। बसि इहो हथ जो असांजो अहद इंशाअल्लाह इस्लाम सां थी वियो। अलाह ताला शाले ने इस्लाम जे बैत ते असांखे मज़बूत रखे। अलाह तो फरमाए भला पुछंदोमान त न त छा पिया कयो, हुनजे मथां ॻाल्हि पइजी वई, ज़ुल्म जे करे पोइ उहे न पिया ॻाल्हाइनि। ॾिठो न त असां राति ऐं ॾींहुं अलाह तो फरमाए इन जे लाइ कयो आहे त ॾींहं जो घुमो फिरो, राति जो आराम कयो, इन में वॾी क़ौम जे लाइ निशानी आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो, अलाह तो फरमाए त सूर में फूक ईंदी, सॼो ज़मीन आसमान हेठि मथे थी वेंदो, आसमान वेड़जी वेंदा, सिज ऊंदहि थी वेंदो, चंड ख़तम थी वेंदो, सितारा बेनूर थी वेंदा। रब तो फरमाए त पोइ ज़मीन आसमान में हर को परेशान थी वेंदो, जंहिंखे अलाह चाहे उहो न थींदो, बाक़ी सभु परेशान हूंदा। अलाह कंहिंखे चाहींदो, जेके हिते अलाह खे चाहींदा।
सब अज़म कयो त इंशाअल्लाह अल्लाह सां मोहब्बत सची रखंदासीं, अल्लाह जे रसूल सां सची मोहब्बत रखंदासीं। अल्लाह तो फरमाए मां सां मोहब्बत अथव, असां सभिनी चयो जी मुंहिंजा रब। अल्लाह तो फरमाए जेकॾहिं मूंसां मोहब्बत अथव त मुंहिंजे मोहम्मद रसूल जा ताबेदार थियो। अज़म करे छॾियो त इंशाअल्लाह मोहम्मद रसूल जा ताबेदार थींदासीं। उन जे गद्दारनि कादियाननि ऐं ख़त्म नबूवत जे गद्दारनि खां असां बग़ावत ऐं उन्हनि सां बाइकाट कंदासीं। अल्लाह तो फरमाए क़यामत जे तरल जबाल तहसबा जामद है, जेके जबल ॾिसे थो, जेके ॼमिया बीठा आहिनि तमुर मर सहाब, ईअं उॾंदा ॼण ककर था उॾनि। अल्लाह जी कारीगरी हर शइ खे उन मज़बूत कयो आहे। अल्लाह तव्हांजे समूरे कमनि जी ख़बर अथव। तंहिंजे करे माना ईअं न सम्झो त ॻुझ ॻोह में गुनाह करे पैसा वैसा वठी ऐं दीन इस्लाम जी मुखालफ़त करे गदारी में ईमान विकिणी ईंदे त बचंदे, रब तो वध माखो न बचंदे। अल्लाह असांखे पंहिंजी महिरबानी सां बचाए, सचाई सां बचाईंदी। तंहिंजे करे सचाई खां सवाइ कुझु कमु न ईंदो। मंजा बिल हसनत फलहु खैरुम मिनहा, अल्लाह तो फरमाए जेको माण्हू नेकी कंदो भलाई कंदो त हुनखे भलो बदिलो ॾींदोमांसि। क़यामत जे ॾींहुं इहो परेशानी खां आज़ाद हूंदा, ऐं जेको बुराई कंदो गुनाह आणींदो पोइ हुनखे मुंहुं भरो जहन्नम में हणंदुमि। अल्लाह तो फरमाए त हल तुजज़ौना इल्ला मा कुंतुम तामलून, तव्हांखे तव्हांजे अमलनि जो बदिलो ॾींदासीं। इन्नमा उमिरतु अन अअबुद रब हाज़िल बल्दा, मूंखे हुकुम थियो त मां हिन शहर जे रब मके मुकरम जे मालिक रब जी इबादत कयां, जंहिं हिन मके खे इज़त वारो कयो आहे। हर शइ उन अल्लाह जी आहे। मूंखे हुकुम आहे त मां अल्लाह जो मुस्लमान फर्मबरदार थियां। सभु अज़म कयो त इंशाअल्लाह मुस्लमान थींदासीं। ऐं मुस्लमानी जो सबूत निमाज़ अथव। मुस्लमान जो सबूत त पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो। अज़म करे छॾ त इंशाअल्लाह बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं ऐं पाण निमाज़ी थींदासीं, अहल याल समेत निमाज़ी थींदासीं। ॿियो हे हुकुम बि आहे त मां क़ुर पढ़ां। तंहिंजे करे क़ुर पढ़ो, क़ुर ॿुधो, जेको क़ुर ॿुधो उहो दिलि में विहारियो, पोइ वञी हिन ते अमल कजो, पोइ इंशाअल्लाह तव्हांखे कामयाबी जी मुबारक आहे। पोइ जेको हिदायत वारो थींदो त हिदायत पंहिंजे लाइ थींदसि, जेको गुमराह थींदो त गुमराही पाण खे ॿोड़ींदसि। नबी सोना तूं चवनि त मां तव्हांखे ड्रेजारी छॾियोमांव। तंहिंजे करे ॾाह थियो। अबा हिकिड़ो मिस्त्री जो ॿुधाए छॾे त बाबा ही बिजली ते हथ न हणजांइ, छा कंदी? पोइ हाणे इलाज वेही करे मिस्त्री, पोइ हर कंहिंजी मर्ज़ी आहे। पोलनि ते लॻल हूंदो आहे न ख़तरा 11,000, बसि गवर्नमेंट एतिरो करे छॾी आहे। माण्हू वेठो हूंदो आहे लठ खणी त न चढ़िजो चौराहे ॾे, न बसि हिन हणी छॾियो। हाणे हर कंहिंजी मर्ज़ी, चढ़े त पाण मरंदो, न चढ़े त बचंदो। अल्लाह तो वध मां क़ुर ॿुधाए छॾियो। नबी सुना तूं चवे त मां तव्हांखे ड्रेजारे छॾियोमांव। बेफ़रमान थींदव सज़ा ईंदव, फर्माबरदारी थींदव त अल्लाह ताला तव्हांखे कामयाब कंदो। बसि रब तो फरमाए त मुंहिंजे रसूल जो कमु पूरो थियो। तंहिंजे करे असांजो कमु एतिरो आहे, तव्हांखे क़ुर ॿुधायोसीं। हाणे अॻिते अल्लाह ताला तव्हांखे वक़्त ऐं सआदत ॾींदो जो ख़ुदा कंदो हिन ते अमल कंदो। वकुल अल्हम्दुलिल्लाह, चओ सभु तारीफ़ अल्लाह जी आहे। सयूरिकुम आयाती, अल्लाह पंहिंजी निशानी तव्हांखे ॾेखारींदो। फतारिफ़ूना, अल्लाह खे सुञाणंदव। वमा रब्बुक बिगाफ़िलिन अम्मा तामलून, अल्लाह ताला असांजे अमलनि खां बेख़बर न आहे। दुआ आहे त अल्लाह सुब्हानहु तआला असांखे भलनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असांखे क़ुर ऐं सुन्नत वारो बणाए। रब सुब्हानहु तआला असांखे भलाई नसीब फरमाए। हिकिड़े दोस्त जंहिं जलसे में काफ़ी ख़िदमत कई आहे, पंहिंजे सेहत जे लाइ दुआ कई थी, अल्लाह ताला उनखे सेहत अता फरमाए। अल्लाह ताला हिननि कम कराइण वारनि खे, हिन ख़ैर जे सॾ करण वारनि खे, हिन ख़र्च करण वारनि खे बरकत फरमाए, हिनखे क़बूल करे। हे क़ुर जो जलसो अल्लाह सुब्हानहु तआला असां सभिनी जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए। अल्लाह ताला हिन में बीमारनि खे शफ़ा ॾे, रे औलादनि खे औलाद ॾे, गुमराहनि खे हिदायत नसीब फरमाए, मौलनि जे क़बरनि खे जन्नत जो बाग़ बणाए। असां सभिनीनि खे क़ुर शरीफ़ मोहम्मद रसूल जी सुन्नत ऐं दीन जो सचो ताबेदार करे। अल्लाह असांखे अल्लाह याल बचड़े ॿारनि नंढनि वॾनि खे निमाज़ नसीब फरमाए। अल्लाह सुब्हानहु तआला असांखे ईमानदार ऐं दीन इस्लाम ते अमल करण वारा भला हुकुमरान नसीब फरमाए। असां ते असांजे गुनाहनि जे करे रब ताला ज़ालिम ऐं बेफ़रमान हुकुमरान मुसलत थियण खां असांखे बचाए। रब सुब्हानहु तआला जेसिताईं जीआरे त ईमान ते जीआरे, जॾहिं मरो त असांखे कलमो नसीब थिए। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। अज़ीज़ान गिरामी, असां मुस्लिम